अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ख़बर हूंदी जेको कल जेको वाक़ियो पेश आयो राति जे टाइम जेको समय जी बिरादरी जो हिकिड़ो नौजवान हो मोहम्मद इस्माइल नाले उन जो जेको गलो जेको कपियो वियो हो उन सबबि जेको उनजी जेको फौतगी थी वई ऐं उनजा जेको अज़ीज़ ऐं माइट जेको आहिनि उहो हिन वक़्तु जेको मोती चौक ते सरापा एहतिजाज आहिनि ऐं तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। उन्हनि जे माइटनि जो चवणु इहो आहे त छोकिरो हिन गली में आयो हो ऐं हिन गली में अचण खां पोइ हिते मोबाइल बि चार्जिंग ते लॻायो जेको अॼु हिन वक़्तु हींअर सुबुह जो जेको मोबाइल आहे उहो बि बरामद थियो आहे ऐं तव्हांखे आउं ॾेखारां कहिड़ी जॻह ते मोबाइल हिन दुकान मां माना मार्केट मंझि समय जो आयो हो। हितां खां ई वापसी जेको गलो कटियल जेको ॿाहिरि मोती चौक जी जेको केबिनूं वग़ैरह आहिनि उते अची छोकिरो जेको उन सूरत हाल में मिलियो जंहिं सबबि हिते जेको हितां खां ही गली तव्हां ॾिसी सघो था हिते जेको टोटली जेको बंदि आहे रश आहे। हिन सबबि जेको माइटनि जो बि इहो ई चवणु हो त भिटाई हाल में वियो हुतां दावत तां ऐं जेको पोइ वापसी हिते कंहिं फ़ोन कयो हिते आयो आहे ऐं पोइ हितां खां जेको मोती चौक ताईं जेको उन छोकिरे जो गलो कटिलो अची उते मार्केट जा जेको बि जेको केबिन वारा आहिनि उन्हनि वटि पहुतो पैदल उतां खां निकितो हो ऐं मोबाइल हिते चार्जिंग ते लॻाए वियो हो हिन गली में कंहिं मोबाइल वारे दुकान ते। उन खां पोइ जेको छोकिरो चए असांखां ॻाल्हाइणो बि आहे 15 खां 20 मिंट खां पोइ पोस्ट असां ॾिठी ऐं जेको छोकिरे जो गलो कटिलो ऐं हिन वक़्तु जेको समय जा बिरादरी जा जेको मुंहिंजा माइट अज़ीज़ आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि ऐं छोकिरे जो जेको डेड बॉडी आहे उहो बि एम्बुलेंस में मौजूदु आहे जेको हिन वक़्तु मोती चौक ते जेको सरापा एहतिजाज आहिनि ऐं वधीक जेको बि मालूमात आहे उहो तव्हां खां शेयर कई वेंदी इंशाअल्लाह ऐं जेको बि केसिस जे विच में हुजे थो उहो बि तव्हां खां शेयर कयो वेंदो। पाकिस्तान जिंदाबाद।